वलिमन खाफ मकाम रब्बिही जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान ज़वाता अफ़नान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान फ़ीहिमा ऐनान तजरियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। क़ालल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सलाशि पढ़ो बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अदद खल्क़िका व रिज़ा नफ्सिका व ज़ीनत अर्शिका व मिदाद कलिमातिक व अदद कुल्ली मालूमिन लका दाइमन अबदन अबदा या रब्बी सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मुझे भाइरो अज़ीज़ो दोस्तों ऐ बुजुर्गो इन गोठ मोहम्मद सालिह कल्लो जी प्यारी जमात दीनदारो कलमे वारो अज अवई सा खैरात फी सबीलिल्लाह जे मौके ते हिन दुआ मग़फ़िरत जे प्रोग्राम में पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जे नियत सां गॾु थिया आहियूं। धनी दर दुआ को हां रब से अवाई असांजी हाज़िरी खे पंहिंजे बारगाह इलाही में मक़बूल व मंज़ूर कर फरमाए। आमीन जो पर बुलंद आवाज़। मुझा दोस्तों अज़ीज़ो इन दुनिया में जेको आयो वासो वेंदो ज़रूर, जेको ॼायो वासो मरंदो ज़रूर, मौत पर अजरीअ ताईं मौत जे चंबे खां को भी पंहिंजी जान छॾाए न सघियो आहे, न ई छॾाए सघंदो। हिन दुनिया में इंसान जीअण जे लाइ न चोटी जो ज़ोर लाईंदो आहे, पर हिन दुनिया जे अंदर अहिड़ी का ताक़त कोन्हे जेका अवई असांखे मौत जे चंबन खां छॾाए सघे। हिन दुनिया जे अंदर अहिड़ी का जाइ कोन्हे जेका अवई असांखे मौत खां लिकाए सघे। हिन दुनिया जे अंदर अहिड़ो को डॉक्टर, को हकीम, को कामिल मुर्शिद मौलवी कोन्हे जंहिं डॉक्टर जी दवा, जंहिं हकीम जो कखो, जंहिं कामिल मुर्शिद मौलवी जी दुआ अवई असांखे मौत खां बचाए सघे। अकुलमंदी डाहप ऐं सियाणप इन में आ त हर नंढो वॾो मौत अचण खां अॻु में मौत जी तैयारी करे गुनाहनि जी दुनिया मां निकिरी अचे, पंहिंजे पाण खे ॿिन्ही शयुनि सां सिंगारे, हिकिड़ो ईमान सां, ॿियो अमल सालिह सां। जॾहिं ईमान ऐं अमलनि सालिहनि सां पाण सिंगारियो, दुनिया गवाहे जॾहिं ही फानी जहान छॾे कब्र में आया त उन्हनि जी कब्रनि मां ख़ुशबू हली। ऐं मुंहिंजा दोस्तों अज़ीज़ो, क़ुरान मजीद जे अंदर अल्लाह सही बार बार अवई असांखे आख़िरत फिक्र, आख़िरत जो हुकुम ॾिनो आहे त आख़िरत जो फिक्र कयो, मौत जी तैयारी कयो। बार बार अल्लाह से क़ुरान मजीद जे अंदर अवई असांखे मौत का आगाह कयो आहे, पर अवई असां हिन दुनिया में
दुनिया जे हसीन निज़ारन के ॾिसी, दुनिया जे बरन ऐं बाज़ारन के ॾिसी, बंगलन ऐं बागन के ॾिसी अहिड़ो त मस्त मगन थी विया जो असांखा क़बर विसरी वई, मौत विसरी वियो, आख़िरत विसरी वई। अॼु मां हिन ॻोठ वारनि खे पैगाम ॼणायो आहे। अॼु जेके बि जलसे ते आया हो, हर नंढो वॾो मौत अचण खां अॻु में मौत जी तयारी करे। ॾींहुं ख़ाली कोन्हे, राति ख़ाली कोन्हे, सुबुह ख़ाली कोन्हे, शाम ख़ाली कोन्हे जो जनाज़ा न हुजनि। कॾहिं मर्द जो जनाज़ो, किथे औरत जो जनाज़ो, किथे अमीर जो जनाज़ो, किथे ग़रीब जो जनाज़ो, किथे बूढ़े जो जनाज़ो, किथे काड़े जो जनाज़ो, किथे बूढ़े जो जनाज़ो, किथे जवान जो जनाज़ो। हर इंसान हीअ दुनिया छॾींदो थो वञे। जॾहिं मैयत अखियुनि जे आॾो रखियो वेंदो आहे, अवां सां केतिरा जनाज़ा पढ़िया आहिनि। लाश अखियुनि जे आॾो रखी पोइ ऐलान कयो वेंदो आहे, बाबा 21 में सिफ़ूं ॿधो त निमाज़ जनाज़ा पढ़ूं। उन वक़्तु मैयत अवां असांजे अखियुनि जे आॾो हूंदो आहे। पोइ ऐलान कयो वेंदो आहे, बाबा निमाज़ जनाज़ा जी नियत कयो। नियत कयो निमाज़ जनाज़ा फर्ज़ किफ़ाया, शान चईन तकबीरन जे सना वास्ते अल्लाह जल्ल वाला शान हुजे, दरूद वास्ते जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे, दुआ वास्ते न हाज़िर मैयत जे मुंह तरफ बैतुल्लाह, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, 4 तकबीरूं बीठे बीठे हणी बिनी पासन का सलाम मरायो वेंदो आहे। अब निमाज़ जनाज़ा ईअं थींदी आहे न, पर जॾहिं निमाज़ जनाज़ा ख़त्म थींदी आहे, हिकिड़ो अल्लाह जो बानो ऐलान कंदो आहे, अचो मैयत जो मुंहुं ॾिसो, अचो मैयत जो आख़िरी दीदार कयो। हाणे हिन जे वञण खां पोइ कई ज़मान ज़माना गुज़रंदा, कई सदियूं ऐं साल गुज़रंदा, कई मौसम तब्दील थींदियूं, कई सर्दियूं ईंदियूं, कई ऊन्हारा ईंदा, कई ॾींहं ईंदा, कई रातियूं ईंदियूं, पर हाणे ही चेहरो अव्हां खे दुनिया में ॾिसण जे लाइ न मिलंदो। अवां सां ईंदा हूं, मैयत जो मुंहुं ॾिसी हलिया वेंदा हूं, पर जेके ज़हीन अकुलमंद माण्हू हूंदा आहिनि, उन वक़्तु मैयत जे चेहरे ते नज़र करे हिकिड़ो सबक़ हासिल कंदा आहिनि। छा कंदा आहिनि? ॻाल्हाईंदा हलो मूंसां। सबक़ हासिल कंदा आहिनि, ॼण त उहो लाश, ओहो जनाज़ो, ओहा मैयत अवां सां ज़िंदा इंसाननि खे चीखूं करे, रड़ियूं करे, सद ऐं वाका दाहूं करे हिकिड़ो सबक़ पई ॾे। मुंहिंजी निमाज़ जनाज़ा पढ़ी, मुंहिंजे मथां भी मुंहिंजे मुंहं ॾे तकण वारो, मुंहिंजे चेहरे ॾे ॾिसण वारो, अखियूं फाड़े ॾिसो मुंहिंजे चेहरे ॾे। कॾहिं त ॾिसण वारो होसि, अॼु मौत मुंहिंजूं अखियूं हमेशह बिहारे छॾियूं। कॾहिं त हलण वारो होसि, अॼु मौत मुंहिंजा पेर बिहारे छॾिया। मुंहिंजी माउ मुंहिंजे लाइ रोई रोई चरी थी वई आहे, मुंहिंजो अबो मुंहिंजे फिराक में रोई रोई पागल थी वियो आहे, मुंहिंजे घर वारी मूंखे सॾे सॾे पंहिंजो आवाज़ विहारे छॾियो आहे, पर मौत मुंहिंजा हमेशह ॿुधण खां कन बिहारे छॾिया। अॼु मुंहिंजो जनाज़ो आहे, सुभाणे अव्हां जो जनाज़ो ईंदो। हुयसि त दुनिया में बंगलनि ऐं बागनि जो मालिक, सखणा हथ खणी क़बर ॾे थो हलां। हुयसि त दुनिया में महिलातुनि जो शौक़ीन, पर मौत मूंखां महिलात छॾाया। अॼु काॾे विया मूंसां गॾु मरण ऐं जीअण जा वाइदा करण वारा, अॼु हाय अफ़सोस अकेलो क़बर ॾे थो हलां। अॼु मुंहिंजी घरवारी बेवा थी, सुभाणे तुंहिंजी घरवारी बेवा थींदी। अॼु मुंहिंजा बचा यतीम थिया, सुभाणे तुंहिंजा बचा यतीम थींदा। अॼु मुंहिंजा अज़ीज़ क़रीब मूंखे दफ़नाए 3 ॾींहं सोग कंदा, 72 कलाक जो तॾो विछाईंदा। हर को हलियो वेंदो, सुभाणे तुंहिंजा अज़ीज़ क़रीब तोखे दफ़नाए 3 ॾींहं सोग जा करे 72 कलाक तॾो करे हलिया वेंदा। मूंखे सदियूं ऐं साल गुज़री वेंदा, वरी मां तव्हां वटि वरी न ईंदुसि। मुंहिंजा दोस्तो, हर मैयत ज़िंदा इंसाननि खे सबक़ थो ॾे। इन करे अॼु मां पैगाम थो अव्हां खे ॾियां त क़बर जी तयारी कयो, ईमान अमलनि सां पाण सिंगारियो,
अल्लाह जे ज़िक्र के चंबड़ी वञो हर नंढे वॾे ॾोह खां सची दिलि सां तौबा ताइब थी वञो तभी मोमिन थी क़ब्र में लहो ही खुदा जो कुरान मजीद आॾो आहे जिन सॼी हयाती अल्लाह अल्लाह कंदे गुज़ारी जिन सॼी हयाती अल्लाह जी निमाज़ुनि में गुज़ारी जिन सॼी हयाती कलामुल्लाह जे तिलावत में गुज़ारी जिन सॼी हयाती रसूलुल्लाह जे इताअत में फरमान बरदारी में गुज़ारी दुनिया गवाहे तो उन जो मौत भी भलो थियो अञा वॾे आवाज़ मौत भी भलो थियो 24 सिपारो सूरत हामीम सजदा जी आयत तो पढ़ा ये आयत जे अंदर अल्लाह सैया ईमान वारन जे मौत जो मंजर बयान फरमायो है कुरान जिनके मने ॾाढे जो सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज़ वक्त काफी गुजरी जेको आ मां कोशिश कंदुमि तव्हांजो लंबो वक्त न वठां जेके वेठा हो पई तकण जो सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ अल्लाह सी कुरान मजीद जे अंदर असां के मौत जे बारे में समझायो 24 सिपारो तो पढ़ा सूरत हामीम सजदा जी आयत खोल अल्लाह जो कुरान में समझा तो ततनज़्ज़ल अलैहिमुल मलाइकतु अल्ला तखाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून कुरान वणे वत ॾाढी जो सुभान अल्लाह अञा ॿई तकण जो सुभान अल्लाह अॼु के दिल सां सुभान अल्लाह चवंदा मां दुआ थो कयां अल्लाह हिननि खे निंड में सुने मोहम्मद जो दीदार कर रब हिननि खे निंड में मुंहिंजो मुर्शिद मौला अली जो दीदार कर रब हिननि खे निंड में मुंहिंजो मुर्शिद मौला हुसैन जो दीदार कर अञा बि ॾाढे जो सुभान अल्लाह मौला अली अकबर बि ॾाढे जो सुभान अल्लाह हेॾे यार अल्लाह जी कुरान में समझायो मौजा प्यारा पैगंबर जरे मोमिन तो मरे नमाजी तो मरे दीनदार तो मरे और सजी हयाती अल्लाह जे दीन जे खिदमत में गुजरी वई जिंदी सजी हयाती नमाज पढ़ंदे गुजरी वई जरे मोमिन तो मरे पछाड़ी घड़ी मोमिन ते आई आ बिस्तरे ते आ अजीज करीब आया हालत नजर करे पिया चवण अन करीब वेचारो जान छड़े लॾे वञण वारो आ होरे घरवारी पई रोए होरे अमड़ पई रोए होरे बाबो पियो रोए होरे औलाद पियो रोए अल्लाह सी कुरान में समझायो कुरान फरमातो ततनज़्ज़ल अलैहिमुल मलाइका अल्लाह तखाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून कुरान जा इश्क ॾाढे जो सुभान अल्लाह जेके थकजी पिया वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह थका बि सभई पिया हो भला जेका थका ना ॾाढे जो सुभान अल्लाह जी कुरान में समझायो असांजे मोमिन ॾे मौत जे फरिश्ते खे पोइ मोकिलींदा हो अवल असांजे मोमिन ॾे रहमत जा मलाइका मोकिलींदा हो जेके मलाइका तेरहां ॾींहं खां सेरहां ॾींहं खां सॼे खबे भी और मोमिन खे था चवनि अल्लाह तखाफू वला तहज़नू ए मोमिन खौफ भी न कर ऐ गम भी न कर व अबशिरू बिल जन्नह ए मोमिन खुशखबरी थी उन जन्नत जी जन्नत जो रब तो सां वाइदो कयो हो अब अवईं सॼो मौत एड़ो थे तो ॿियो छा खपे जेरे निहार मुरे सॼे खबे ये रहमत जा मलाइका लही जेरे अवईं असांखे जन्नत जी बिशारत ॾियनि तवजो आहे बा जेरे अवईं असांखे जन्नत जी खुशखबरी ॾियनि जो हे माण्हू दुनिया आख़िरत में कामयाब थी विया ॾाढे जो सुभान अल्लाह ये माण्हू दुनिया आख़िरत में कामयाब थी विया हेॾे हर बाक़ी किन्ने में किनू मौत बेनमाज़ीअ जो किन्ने में किनू मौत बेअम्मा जे नाफरमान जो किन्ने में किनू मौत मुशरिक जो कुरान मजीद में अल्लाह जी समझायो कुरान फरमातो कल्ला इज़ा बलगत तराकी वकील मनरा वज़ल अन्नहुल फिराक
हथ खणी जो कुरान सचो आहे यारे मरे तो गुनहगार मरे तो बेनमाज़ी आहे माउ पीउ जो नाफ़रमान आहे कुरान जो दुश्मन आहे अल्लाह रसूल जो दुश्मन आहे सॼी ज़िंदगी हेरे निहारम रे शिरक जे कमनि में गुज़री वियसि पर जॾहिं इहो बेईमान थो मरे अल्लाह सिन जो मौत जो मंज़र ॼाणायो आहे कुरान में सकरात लॻी वेंदी आहे सकरात वारे टाइम ते ज़बान पी वई कन पी विया ॾिसण पी वियो हाणे गुनहगार सकरात वारे टाइम ते अखियूं छत में हन अज़ीज़ करीब इंतजार में हन पर अल्लाह सी कुरान में समझायो सकरात वारे टाइम ते उनके जिंदगी जा सारा कयल ॾो अखियुनि जे आॾो नज़र ईंदा आहिनि तवजो आहे बा जेके जिंदगी में ॾोहनि जा कम कई गुनाहनि जा कम कई सकरात वारे टाइम ते अमईअ सां ॾिसंदा हूं त उन सकरात वारे जूं अखियूं छत में हूंदियूं आहिनि अखियूं हिकु जाइ ते बीह वेंदियूं आहिनि पाणी पियो वांदो अथसि हे ॾियार में पेशाब पायखानो खट ते बदबू वीचारे में थी वेंदी आहे अल्लाह फरमाए सकरात वारे टाइम ते गुनहगार जेका सकरात वारी मंज़िल हूंदी आहे उन टाइम ते जवानी जा सभु मंज़र ॾिसंदो आहे उन वक्त सब नज़ारा तो ॾिसे जी अवईअ सां मोबाइल में ही वीडियो ॾिसंदा तवजो आहे कीअं बेनमाज़ी थी दुनिया में कीअं जिंदगी गुज़ारियम यारनि दोस्तनि जे मोहब्बत में ओ होटल ते वेठो अज़ान बि अचे नमाज़ ते न आयुमि अबे अम्मा मूंखे सॾु कयो अबे अम्मा जे सॾ ते न आयुमि अल्लाह जे क़ुरान जे सॾ ते न आयुमि सकरात वारे टाइम ते जेके भी जिंदगी जा ॾो अखियुनि जा ॾोहन ऐं सकरात एॾी ॾुखी में ॾुखी आहे कुरान में फरमातो मन हाज़ल्लज़ी यरज़ुकुकुम इन लम सकरज़का बल लज्जू फी उतूबि व नुफूर सकरात वारे टाइम ते न को माण्हू खाई सघे न को पी सघे जो सकरात वारे जो अल्लाह सी खाइण पीअण बंदि करे छॾींदो आहे तवजो आहे हिकिड़ा महीननि जा महीना माण्हू सकरात में पिया हूंदा असां अखियुनि सां ॾिठा आहिनि मां शायदि हिते वाइज़ में बाक़ियो बयानु कयुमि अलाए न राति मां दादू में बयानु कयुमि अॼु दिलि थी जे साॻियो वाक़ियो हिते मां बयानु कयां हिकिड़े इलाइक़े में मुंहिंजी तकीड़ हुई और दोस्तन बुधायो जैसे अजो के जलसे ते अवां के घुराइण वारी हिकड़ी औरत आ छा जी जेकड़ी औरत आ 80 साल माई जी उम्र आ जे मोबाइल जे जरिए दुनिया वाइज बुधाई जे भी मूंखे मौली साहब घुराए अज जलसो सही उन अल्लाह जे बानी करायो आ 80 साल माई जी उम्र आ अज दी ताई अल्लाह जी नमाज न छडी थी अज दी ताई रमजान जो रोजो न छडियो तो कुरान जी तिलावत करे हिकड़ो पुट तो सो भी शराबी आ लड़ंदो आ माउ सां सिवनी तांगे घुरायो आ असा लाउड स्पीकर एकड़ो खणी घर विया हूं हेरनी हर मने लाउड स्पीकर खणी घर विया हूं ओ वनी असा खट ते रखियो आ तवजो है असा खट ते रखियो आ अज मौली साहब कुरान बुधाए तो बेचारे अल्लाह जी बानी में खुश थी काफी औरतों भी आईं हिकड़े तरफ औरतों हुयूं बे तरफ मर्दा बहरहाल मुझे वाइदो शुरू थियो कलाक अध जब मनु वाइज कयम ब नौजवान रोंदा आया छे मौलाना हाणी हाणी कुरान में बुधंदे वेचारी जो मौत थी वियो अब आयो सोनो मौत आ न सब गालाए मूंसां जानी थी मरूं शराबी थी मरूं चुगलखोर थी मरूं जालिम थी मरूं बेनमाज़ी थी मरूं जो माउ पीउ जा नाफरमान थी मरूं अल्लाह रसूल जे हुक्मन के पुठ ॾेई मरूं अल्लाह अकबर तू मर्द मोमिन थी मरूं तू मर्द दीनदार थी मरूं अल्लाह अकबर कंड जा छे वेचारी जो मौत थी वियो चना साहब तव्हां रात रहो सुबह जो जनाज़ो पढ़ायो अल्लाह जो कुरान मजीद मुझे आॾो आ जरे सुबह जे टाइम ते अल्लाह जे बानी जो ईदगाह में लाश खणी आया खुदा जो कसम सॼी ईदगाह में खुशबू थी वई सॼी ईदगाह में खुशबू अब थोड़ो डबल घटाई सॼी ईदगाह में खुशबू थी वई मु मजबूर थी करे नौजवान का पुछा गई मौजूदा हिनके अतरु केड़ो हयो तो अतरन जा किस्म हुंदा आहिनि ओपिना गोली लाला है अलिफ ज़रा है फिलिंगा इंटरनेटिया अतरु केड़ो आ उन बेचारे रोई चोसी अतरु कोने इन जी ईमान अमल जी खुशबू
के सातरो हई कोने इन जे अमल जी खुशबू खुदा जो कुरान आलो पियो एडी इन में ईदगाह में खुशबू थी जनाब मुझे खन यादो मुझे खन में पानी पिया दियो त इन बेचारी मके घोरायो वाइज नमाज जनाब जी पहिरीं तकबीर लगी हेगड़े नौजवान पोते ता कई ओ मुजी जीजल अम्मा करे करी पियो नमाज जनाब खत्म थी एक धक भी लगो रत पियो वायो होश में आयो मुझे पेरन ते करी पियो चेचना साहब मुझी मां हुई रात री अल्लाह जो नमाज पढ़ंदी अल्लाह जा जिक्र कंदी तुंजा वाइज बुधंदी पर मां सालम शराब जवादी हो में मौलाना रात मानशे में पजे मां के जिमदम के पैसा दे अम्मा जे पुट मां कुरान वारे के नी मिठाई करे री जमे जे मौलाना रात मां पंजे जी जन्मा के चमाटाई सजी रात मुझी मारोंदी रही अज मुझी मां मुखार उठल रह जे वई जे मौलाना मुझी मां त जान छड़े वई पर मां पंजे अम्मा सन रहायो अल्लाह अकबर मजा दोस्तों मां पी जा न फरमान थी न मरो फरमान बरदार थी मरो वो बेचारी मोमिनानी हुई हुन जे अल्लाह से अल्लाह उन जे हबीब से मोहब्बत हुई कुरान वारन से प्यार हो उन बेचारी जी इने हरम रे कब्र सुरही थी आखिरतन शलन जी मोचारी थी अल्लाह अकबर ये मोमिन थी वणो दुनिया में नेकोकार थी वणो अञा दो अंडे दुनिया में तो न कढंदो एकड़ा वरी चंदा तमुली साहब से एडा दो जे जबल नंढा असा जा दो वडा आसमान नंढो असा जा गुनाह वडा जमीन अल्लाह जी नंढी असा जा दो अञा वडा समुंड दरिया नंढा असा जा दो वडा पर अल्लाह जी कुरान में समझायो मुझा प्यारा पैगंबर हो नबी जा दीवाना ॾाढे जो सुभान अल्लाह अञा वडे आवा कुरान में समझा दो कुल या इबादी अल्लज़ीन असरफू अल्लाह अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम या हिकड़ी आयत समझण वाले ला काफी है कुल मोहम्मद चो मुझे बांधड़न के हिनन जा डोह भले जबलन जेडा होजन हिनन जा डोह आसमान जमीन का वडा होजन पर मुझे रहमत मा नाम है तो नथी अजन मा अल्लाह जो दरवाजे ते डोहन जा पहाड़ खणी अचन हिनन जो कमा बख्शण मुझो कमा तवजो है बा अल्लाह अकबर अज हर नंढो वडो मस्त आहे डोहन में गिला खोर के कुरान मथे ते रखी कसम खणी त गिला करण सवाब जो कमा तवजो है बा गिला खोर के मथे ते कुरान खणाए त गिला करण सवाब जो गिला जिन्ना का वधी कदो होतो हेनी हर मुड़े चुगल खोर के कुरान खणी मथे ते रखो त चुगल खोरी कल मुसलमान जी भलो कम रखो कुरान मथे ते हेनी हर मुड़े जानी के कुरान मथे ते रखो त जिना करण भलो कम शराबी के कुरान मथे ते रखो त शराब पियण भलो कम मां पी जे नाफरमान के कुरान मजीद खणी मथे ते रखो त हिन उम्र में मां ऐं पी के रत जा गोढ़ा वहार भलो कम ओड़े पाड़े सिरन सा जुल्म करण वारे के कुरान खणी मथे ते रखो त ओड़े पाड़े वारन सा जुल्म करण भलो कम पर छो तो डोह करे ही छो तो गुनाह करे जो हिन के अल्लाह जो खौफी कोनी तवजो है बा हिन के अल्लाह जो डप ना है अज हर मानू मस्त आहे पजे डोहन में रात में तकीड़ के रात मुझे हलंदे वाइज में वाक्यो थियो जो सुबह जे टाइम ते पुट हयूं पी के लठियों को जमीनी तकरारो पी के कावड़ाई उन जो पुट मुझे वाइज में बैठो मुझे न तकीड़ हली पे वरी जन जे पी गोलियों हनी पुटे पुट के मारे असा रात को का निकतासे होता मुझा दोस्तों कत्ल वधी विया जुल्म वधी विया जबरदस्ती वधी वयूं असांजे सकरन में नंढड़ी न्याणी बागड़िन जी जे कनन में सोनियूं वालियूं हुयूं ॾिठो न नेट ते तव्हां वाकियो और न्याणीअ जा कन पटिया विया कन वढिया विया बाहूं वढियूं वयूं उज़वा उन न्याणी जा कटिया विया हेॾा जुल्म पोइ बि इंसान अॼु निहार मुझे ख़ुदा जो खौफ आहे अॼु जुल्म उरूज ते आहे अॼु मां वहां खे पैगाम ॼणायो मां त हाणे जुल्म खां बाज़ अचो अचो पंहिंजे ॾोहनि ऐं गुनाहनि खां सदी तौबा ताइब थियो ऐं अल्लाह जी क़ुरान में समझायो 28 पारो थो पढ़ो
कुरान में समझा तो या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाह तौबतन नसूहा ईमान वारो पजे डोहन का पजे गुनाहन का सच्ची दिल सां तौबा ताइब थी वञो अब तौबा ताइब थींदा या न थींदा अने वडे आवाज जो इंशाअल्लाह थींदा हर नंढे वडे डोह का सच्ची दिल सां तौबा कयो आखिरत जो फिक्र कयो मौत जी तैयारी कयो हे निहार मुड़े अखिन सां असां वाक़िया ॾिठा असांजे इलाइक़े में हिकिड़ो वाक़ियो थियो उते दोस्तनि ॿुधायो जेसीं तव्हांजो बयान पछाड़ी जलसे ते वियासीं जे तव्हांजो बयान पछाड़ी थींदो हीअं पाड़े में घर उते हलो हिकिड़ो अल्लाह जो बानुमा उनखे चइसीं 17 ॾींहं थिया आहिनि जेको सकरात में आहे पेशाब पाए कानू खट ते हाणे घर वारी बि बेज़ार थी वई अथसि औलाद बि बेज़ार जी कल्ह उन जो पुटु कढियो हथ पियो खणे अथसि बाबे लाइ हथ खणायो त हाणे अल्लाह हिनखे पंहिंजो करे अल्लाहु अकबर असां वियासीं उते वीचारे ते नज़र कयूं पासे खां खून पियो हले थो मणको जहिड़ो भॻल हुजे थो वीचारे में बदबू भी ॾाढी हुई एक तरफ औरतूं बीठियूं हिकिड़ी अल्लाह जी बानी अदा कई छे मौलाना हिन जे मथां एॾी क़ुरान जी तिलावत कर जो हाणे वीचारे जो दम परवास थी वञे घरवारी भी बेज़ार पुट भी बेज़ार न्याणियूं भी बेज़ार मुंहिंजो भला हिन जे अज़ीज़ करीब बदी तमायो हिकिड़ी अल्लाह जी बानी रोई चुचीसी न हिन जी माउ कान आई आहे हिन जी माउ हिन खां नाराज़ आहे वॾे पुट सां रहंदी आहे पोयां गली आहे उन में हुनजो घर आहे मुंहिंजो पोइ हुनखे ख़बर कई अथव जे बार बार विया आहियूं पर हिन खां नाराज़ अचण जे लाइ तयार कोन्हे साईं अचण जे लाइ तयार कोन्हे मुंहिंजो बसि मां क़ुर पढ़ांदो पर पहिरीं मूंखे अम्मा ॾे वठी हलियो साईं मूंखे वठी हलिया उते दरवाज़ो खड़कायमि जवान हिकिड़ो सोनू जवान निकितो सुञाणंदो मूंखे चन्ना साहब मुंहिंजे दर ते लॻे थो अम्मा सां मिलण आयो आहे मुंहिंजो मां अम्मा सां मिलण आयो आहियां बेचारो वठी वियो घर जंहिंजो वियासीं ख़ुदा जो कसम खणी थो चवां अल्लाह जी बानी मुसले ते नमाज़ पई पढ़े पट ते वेही रहियो नौजवान वीचारो कुर्सी खणी आयो मुंहिंजो कुर्सी वापसि कर अम्मा सां पट ते वेहंदुसि वीचारे रली विछाई मुंहिंजो रली बि न विछाए इन हाल में वेहंदुसि जॾहिं अल्लाह जी बानी सलाम वरायो हीअ रोई थी जे पा मां सम्झी वई हा छो मूं वटि हली आयो वई पर साईं मां कान हलंदुमि मां तुंहिंजा वाइदा बि ॿुधंदी आहियां निमाज़ूं बि पढ़ंदी आहियां उन नाफ़रमान पुट जे करे आयो वई पर सी मां पंहिंजे पुट जे न हलंदुमि मुंहिंजी मां जे न हलंदियां बाहूं तो तोखे ॿुधाए अञा बि न हलंदियां ही पटको लाहे तुंहिंजे पेरनि ते थो रखां जने पटके जो नाल वरतम तो रोए पई चीसी तोखे ख़बर कोन्हे त ने ज़ालिम मूं अम्मा सां कहिड़ा ज़ुल्म कया हा इन ज़ालिम मूंसां कहिड़ियूं ज़ियादतूं कयूं पोइ चईसी इहो नंढो पुटु अथमि इन सां गॾु रहंदी हुयसि वॾे पुट वटि वॾो पुटु मिंथूं कंदो त मां मूंसां गॾु रहो पर चीसी ने मुंहिंजी हिन सां मोहबत हुई प्यार हो मां हिन सां गॾु रहंदी हुयसि पोइ शादी कराईमांसि दर दर ते मूं पोरिया कया पोइ जिनी शादी थी हिकिड़ो महीनो शादी गुज़रियो मथां रमज़ान जो महीनो आयो छे रमज़ान जो पहिरियों रोज़ो हो नुंहुं खे पई उथारियां अमा जल्दी कर मूंखे रोज़ो रखाए अॼु न चई मां रोज़ो न छॾियो आहे छे मौलाना उन वक़्तु मुंहिंजे पुट जी घरवारी कावड़ पई करे मुंहिंजो पुट बि जागी पियो सी भला पंहिंजे घरवारी खे सम्झाए हा उठ मुंहिंजी अम्मा खे रोज़ो रखाए मौलाना पंहिंजे घरवारी जे चवण ते उन शहरी वारे टे मथे मूंखे चमाट आई जे मूंखे धको हई अल्लाह जो नालो पई ॾियां भा भला मूंखे रोज़ो न रखायो मूंखे मारियो न जे पछाड़ी हुनजी घरवारी थी चए त हाणे हिन घर में या मां रहंदमि या तुंहिंजी माउ रहंदी हाणे जो हाणे घरां कढे छॾीसि जे ज़ालिम ज़ाल जे चवण में आयो ऐं मूंखे जंग खां वठी घर खां ॿाहिरि कढी छॾी वरी बि दरवाज़ो पई वॼायां त ॻोठ ॾिसंदो माण्हू खिलंदा अबामू त माण्हू न खिला न को पाण त कख लाहे चेसी ज़ालिम दरवाज़ो न खोलियो मां सुबुह ताईं बीठी हुयमि उहो मुंहिंजो रोज़ो बि रमज़ान जो वियो माण्हुनि जी नज़र पई ॻोठ वारनि मुंहिंजे वॾे पुट खे ॿुधायो
ओ मुखे पुट वठी वियो रोज इंतजार कंदी हुई मां औलाद जाओस न्याणियूं जायस पुट जायस अज मुखे परचाइण ईंदो अज मुखे परचाइण ईंदो अज मुखे परचाइण ईंदो पर ही वक्त थी वियो मुंहिंजो पुट मोट लड़ी ना एॾे साल मॾे हलां हेॾे हरी मुंहिंजे मां बेशक तुझे पुट तो सां ज़ुल्म कयो पर मां बाहूं तो तोखे बधां हींअर बेवस हाल में खून पियो हले थो वेचारी रोए पई पछाड़ी की मौलाना महला थी पर हिकड़ी शर्त थी क़यामत जो ॾींहुं थे अल्लाह जे हुजूर मां मूंखे सॾो जे उते मुंहिंजी शाहिद ॾिजां त मां हिकड़े क़ुरान वारे जी इज़त कई ॾाढो जो सुभान अल्लाह मूं हिकड़े क़ुरान वारे जी इज़त कई सही असांखे रवाड़े विधई हिकड़ी हथ में लठो हुयसि ॿियो त मुंहिंजे हथ में होसि नंढड़ियूं हुयूं उन वञी यकदम डोड़ी घर में ॿुधायो त साईं हिन जे अम्मा खे वठी वठो घर में मायुनि में रीहाड़ मची वियो हिकु तरफ़ मायूं पियो रोनि सॼी महिल घर आयासीं जीअं पुट में बदबू हुई जेके खून पियो वहे माउ माउ थींदी माउ माउ थींदी अबे अम्मा खां मथे को प्यार नाहे दुनिया में माउ माउ थींदी जीअं इन हाल में आई पुट जे पेरनि ते पई चुमियूं ॾे हथनि ते पई चुमियूं ॾे थो चेहरे ते पई चुमियूं ॾे रोई चई साईं मां अॼु मुंहिंजे पुट खे ॾिठो आहे वेचारी रोई पई अब्बा मूं तोखे माफ़ कयो अब्बा मूं तोखे माफ़ कयो मां यासीन जी तिलावत शुरू कयो अञा पहिरियों रुकू पढ़ी बस कयो हुन मां माफ़ी ॾिनी वेचारे जो तुम परवास थियो पछाड़ी एतरी अल्लाह जी समक ॾिनसि मां ने न्यारे ॿई हथ खणी पंहिंजे माउ खां माफ़ी पियो वठे ॿई हथ खणी रगो माउ खे हीअं कई उन टेम ते दम परवास थी वियसि सदा माउ पीउ जो नाफ़रमान भी सकरात मरंदो आहे बेनमाज़ी भी सकरात मरंदो आहे बचाए पंहिंजे पान खे अल्लाह जे पकड़ खां अल्लाह जे डमर खां बचाए पंहिंजे पान खे सकरात खां सकरात ॾुखे में ॾुखी घड़ी आहे तवजो आहे बा होश न हूंदो आहे माण्हू खे उन वक़्तु माण्हू मदहोश हूंदो आहे का ख़बर न पवंदी आहे अल्लाह अकबर अल्लाह जी क़ुरान मजीद में समझायो क़ुरान जा दीवाना ॾाढे जो सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ क़ुरान में समझाए तो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह क़ुरान वने मत सुभान अल्लाह त चयो या ता के बेंजरी सकरात लगी वई है ॾाढे जो सुभान अल्लाह क़ुरान में समझाए तो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून ईमान वारो डिजो अल्लाह का इए डिजो जो अल्लाह जे डिजण जो हक आहे न मरो मरो तो मुसलमान थी मरो तई मोमिन थी मरो हेरे हर मुरी अदा मां तो खां पुछां अवाई असां इन दुनिया में सदाई रहंदासीं ईंदो न मौत पोइ मोमिन थी मरूं न सालिय थी मरूं न निमादी थी मरूं न हेरे हर मुरी मौत खां हिन महिल ताईं को बचियो आहे कल्ह मूंसां मौत जो भले केतिरो बि कड़ो प्यालो हुजे पर हर कंहिंखे पीअणो जो ज़रूर आहे 12 रबियुल अव्वल छा हेॾे हर महिल 12 रबियुल अव्वल सूमर जो ॾींहुं आहे मदीने जो शहर आहे अम्मा आशा जो घर आहे लौलाक जे नबीअ जो जुदाई आहे लौलाक जे नबीअ जी जुदाई जी घड़ी साईं के तेज बुखार हो कनजा मुरी साईं के तेज बुखार हो पानी जो प्यालो भरियो पियो आहे दरवाज़ो खड़कियो मुझे सही फरमायो मन दकल बाब केरा दरवाजे ते आवाज आयो या रसूल अल्लाह मैं नूरी फरिश्तन जो सरदार जनाब जिब्रील आयो हां सब जो सुभान अल्लाह जिब्राइल अलैहि सलाम जड़ी हस्ती हुजूर जे दरवाजे ते इजाजत वठी पोइंदो साईं इजाजत ने जद जिब्राइल आयो नूरानी चेहरो रसूलुल्लाह जी आरो हेठ करे बैठो साईं पंद जिब्राइल खैर तो आए अज परेशान तो नजर अची
जिब्रील अमीन तुझे अल्लाह जो रसूल अजो अकेलो न आयो पर मौत जो फरिश्तो भी आयो हज़रत इस्राईल अलैहिस्सलाम भी आयो मुझा सही अल्लाह जे अमर सां आयो ओ मुझा सही और वो वक्त आयो जो तहां दुनिया के छॾण वारा हो अमा शारोन शुरू कयो मुझे सही फरमो मेरा न रो मां मोहम्मद रबी पंजल्ला रज़ा ते राज़ी हां तो मेरा तू भी रब जे रज़ा ते राज़ी थी मौत जो फरिश्तो आयो इहो हुजूर जो शान जो मौत जो फरिश्तो मुझे सही जे दर ते इजाज़त वठी पो आयो हज़रत इस्राईल अलैहिस्सलाम आयो साईं जे बसा प्यालो हो जे में थधो पानी रखियो साईं बार बार उन प्याले मां थो मलींदा वरी चेहरे ते हथ हणंदा पे विया अल्लाह मां मोहम्मद अरबी के सकरात जे मौत को बचाया बार बार तो अल्लाह मुके सकरात जे मौत को बचा हे निहर मुनि हज़रत इस्राईल अलैहिस्सलाम अर्ज़ कियो तो या रसूल अल्लाह पंहिंजे मर्ज़ी सां न आयो अल्लाह जे अमर सां आयो आहे साईं रब मुखे मोकिलियो आहे साईं फरमायो मां मोहम्मद पंहिंजे रब जे रज़ा ते राज़ी आहियां कन जा मुनि इस्राईल अलैहिस्सलाम के हुजूर इजाज़त ॾिनी हुजूर जे कदमन मुबारकन खां हुजूर जे पाक जिस्म जे पिंजरे मां रूह जो पाक पखी परवाह थियन लॻो पैर मुबारक ठरंदा पे विया रसूलुल्लाह जे गोडन मुबारकन ते आयो जॾहिं मौत जो फरिश्तो मुझे साईं जे सीने मुबारक ते आयो मुझे साईं फरमाया त इस्राईल मां मोहम्मद रबी तकलीफ़ महसूस करे रहियो हां जब हज़रत इस्राईल का दान निकरी वई या रसूल अल्लाह ओ मुझे साईं मुखे केड़ी ताकत अवां जड़ी इस्तीअ के तकलीफ़ जा मुझे साईं फरमायो इस्राईल भला मौत जे वक्त जड़े मानू जे जिस्म जे पिंजरे मां रूह जो पखी परवाह थो थे एडी तकलीफ़ इंदी आ एडो ईज़ा इंदो आ जेतिरो मां मोहम्मद रबी के तो अचे हज़रत इस्राईल ने फरमायो या रसूल अल्लाह गुनहगार के ॾाढी तकलीफ़ ईंदी आ ओ मुंहिंजो साईं वॾी तकलीफ़ ईंदी वॾो ईज़ा ईंदो आ मुंहिंजे साईं फरमायो हाणे जेका भी तकलीफ़ ॼणी थी मां मोहम्मद रबी करीम खे ॾेई छॾ पर मुंहिंजी उम्मत खे एतिरो ईज़ा बि न ॾिजान मुंहिंजे साईं जी उम्मत सां मोहब्बत ॾिसो वरी उन उम्मत जेके पेर खया आहिनि उहे बि ॾिसो पछाड़ी ताईं हुजूर उम्मत जी पारत पिया कनि त जेका तकलीफ़ ॼणी त मूंखे ॾेई छॾ कन जा मुनि पोइ मुंहिंजे साईं जे जॾहिं पाक जिस्म जे पिंजरे मां रूह जो पखी परवास थी वियो अमा आशा रोअण लॻी रसूलुल्लाह जे घर जे दरवाज़े खां ॿाहिरि सभु साहबी पी रहिया साहबा रोअण पिया उमर साईं सुणे जहिड़ी हस्ती हद उमर जो दिमाग़ कम ई न पियो करे हथ में तलवार खणी उमर ऐलान कयो केड़ा जेको तो चवे त अल्लाह अजनबी जान छॾे विया हिन दुनिया खां बुरको मटाए विया खुदा जो कसम जे भी ज़बान ते लफ़्ज़ हूंदा तलवार उमर जी हूंदी सिर हुन जवान जो लथल हूंदो केर थो चए त मोहम्मद अल्लाह जो रसूल जान छॾे वियो अबू बकर सिद्दीक़ खे सॾु थियो तव्हां अंदर अचो अबू बकर सिद्दीक़ नरम तबियत जो हो जनाब सिद्दीक़ अकबर अंदर आयो तो हुजूर जूं जेके घर वारियूं सभु पर्दे में हलियूं हालांकि अचण वारो कुरान फरमाए थो अज़वाजुहु उम्महातुहुम नबी जूं घर वारियूं मोमिननि जूं मायरूं आहिनि पर जनाब सिद्दीक़ अकबर खे नज़र करे पर्दे में वियो अम्मा आशा जेका अबू बकर सिद्दीक़ जी न्याणी जी अबू बकर सिद्दीक़ आयो अम्मा आशा रोए पई मुझे सुनी सिद्दीक़ अकबर रसूलुल्लाह जे मुबारक अखियुनि ते हथ ॾिनो भॼे न्याणी आशा जे मथे ते हथ रखी फरमायो ओ माशोन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन हे न्याणे मुड़े भॼे न्याणी खे दिलदारी ॾिनो ॾिनो त मां अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहणो हे न्याणे मुड़े हर कंहिंखे ही जहान छॾणो जॾहिं सिद्दीक़ अकबर ॿाहिरि आयो सभु हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे पिया निहारनि हर उमर साईं ने वियो जिते हज़रत उमर साईं बीठल हो सभु साहबी अबू बकर सिद्दीक़ जे पोयां हर अबू बकर सिद्दीक़ ॾिठो उमर हिन वक़्तु कावड़ में आहे
मता गाल न समझी सके उन करे अबू बकर सदीक हिकमत अमली का कम वरतो तवजो आहे हद उमर ने निहारे जी उमर तू भी कुरान जानी मां भी कुरान जाना उमर कुरान जी माना तू भी समझी मां भी समझा उमर तू भी रसूलुल्लाह जो शागिर्द मां अबू बकर भी रसूलुल्लाह जो शागिर्द तू भी रसूलुल्लाह जो मुरीद मां भी रसूलुल्लाह जो मुरीद हर उमर कुरान मां तो पढ़ा माना वही तू इब्ने खत्ताब पान कर हन कुरान मां तो पढ़ा हन माना तू कर अबू बकर सदीक से कुरान की तिलावत कई अबू बकर सदीक कुरान पढ़ियो पढ़े पियो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत उमर इनी आयत जी तमाना करो चल्लासी कुरान में समझायो कुल मोहम्मद चयो हर साह वारे के मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे उमर हिन आयत जी माना ॿुधाए कुरान फरमातो मिन्हा ख़लक़नाकुम वफ़ीहा नुईदुकुम वमिन्हा नुख़रिजुकुम तारतन उख़रा ॾाढे जो सुभान अल्लाह उमर माना समझे पियो त अल्लाह सी कुरान में समझायो त असां माण्हूअ खे मिट्टीअ मां पैदा कयो वरी हिक न हिक ॾींहुं मिट्टीअ में आणींदासीं मुदे मुक़रर वारे वक़्तु वरी ने मिट्टीअ में उथारींदासीं हज़रत सुने सदीक फरमायो उमर हिन आयत जी त माना ॿुधाए कुरान फरमातो कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अल्लाह से कुरान में समझायो तको वक्त इंदो जो हर शे फना थी वी सिर्फ मां रब जी जात रह शणे सदीक अकबर वरी कुरान जी ही आयत पढ़ी उमर बाहिन आयत जी माना ॿुधाए कुरान फरमातो इन्नका मय्यितून व इन्नहुम मय्यितून कुरान में अल्लाह समझायो ओ मुझा प्यारा पैगंबर अवा ते भी मौत इंदो अवा सकल रहण वारन ते भी मौत इंदो अवा जे बच्चन जे मथा भी मौत इंदो तुझे गुलाम जे मथा भी मौत इंदो जने सदीक अकबर या आयत पढ़ी उमर जे तनु तलवार छड़ाजी वई अबू बकर सदीक के भागर पाए तुझे अबू बकर बेशक अल्लाह जो कुरान सच्चो आ जो कायनात जो नबी जान छड़ेयो पोट्रे मसला खड़ा थिया मसला खड़ा थिया अहम मसला हेडे उम्मत दे अबू बकर सदीक जो थोरो आ अबू बकर सदीक जो एहसान आ ऐसा जिन फरमाए अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर मुझे उम्मत में भलो अबू बकर रहमतुल अबू बकर टे मसला खड़ा थिया पहिरियों मसलो त रसूलुल्लाह के गुस्ल केर दे बियो मसलो त रसूलुल्लाह जी नमाज़ जनाज़ा केर पढ़ाए टियों मसलो त रसूलुल्लाह जी कब्र मुबारक किथे ठहे मुख्तलिफ सहाबा पंजा राया ॾिना मशवरा ॾिना हिकिड़े जो त मोहम्मद अरबी पाक वा हुजूर के गुस्ल न ईंदो तो जाए असांजो अकीदो ईमान आ त सब नबी पाक असांजो नबी भी हथकड़ी जो पाक नबी गुनाहन का मासूम आन कन जामन हिकिड़े जो हुजूर के गुस्ल न ईंदो नबी पाक वा ॿियनि जो त न रसूलुल्लाह के गुस्ल ईंदो हिकिड़नि चयो त मुंहिंजो साईं मके पाक में ॼायो न पोत जो ऐलान मके में थियो अल्लाह जो कुरान मके में लथो अल्लाह जो काबो मके में आओ इन करे मुंहिंजे साईं जो भो ॾाढो मके जहन हुजूर के मके पाक में खणी हलो जन्नतुल मौला में दफन कजे हुजूर जी उते कब्र ठहे ॿियनि चयो त नबी शाम में दफन इब्राहिम अलैहिस्सलाम जी कब्र भी शाम में आ वो इब्राहिम जेको बैतुल्लाह वठाण वक्त दुआ पियो करे त मुंहिंजो अल्लाह बैतुल्लाह ठाहियो त मूंखे रसूलुल्लाह इनायत कर जी हिन आख़िरी नबी अल्लाह दुआयूं घुरियूं
इब्राहिम अलैहिस्सलाम जी क़ब्र शाम में आ बीबी आमना साईं खे जने साईं ने ॼाया त अब सरे निहारो साईं ने ॼमण सां बीबी आमना साईं जी फरमात मूंखे शाम जी माड़ियूं ॾिसण में आयूं शाम जी माड़ियूं इन करे ॾिसण में आयूं त इब्राहिम अलैहिस्सलाम खे इशारो मिलियो त जीअं महबूब लाइ दुआऊं घुरंदो हुई असां उन महबूब खे अॼु मके में पैदा करे छॾियो आहे ॾाढो जो सुभान अल्लाह इन करे साईं खे शाम में खणी हलो ये इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जा ॿिया पैगंबर आरामी आहिनि हे निहार मुंहिंजो टियों मसलो हुज़ूर जी जनाज़े नमाज़ केरु पढ़ाए हिकिड़नि चयो अबू बकर खां मथे ॿियो कहिड़ो इमाम आहे जो मुंहिंजे साईं जहिड़े मसलो अबू बकर जे हवाले कयो ए अबू बकर मां मोहम्मद रबी जी तबियत नासाज़ माण्हुनि खे मुंहिंजे मसले ते इमामत कराए अबू बकर खां मथे केरु आहे जे अबू बकर सिद्दीक़ के साईं जहिड़े मसले ते बिहारियो इमाम जूं वाॻूं अबू बकर जे हवाले कयो मुख़्तलिफ़ सहाबा जा रवैया इहो सिद्दीक़ अकबर हो जे मसले खे हल कयो हो के बा सुणे सिद्दीक़ अकबर फरमायो तमाम मसलो हल थो कयां पर पंहिंजी मर्ज़ी सां न अल्लाह जे रसूल जे फरमान मां ॾाढो जो सुभान अल्लाह भला अबू बकर सिद्दीक़ मसलो हल करो छे मूंखे नबी जो फरमान याद आहे अबू बकर सिद्दीक़ जॾहिं मौत अचे अज़ीज़ करीब जान छॾे वञे त हुनखे गुस्ल ज़रूर ईंदो असांजो अक़ीदो ईमान आहे त मोहम्मद नबी पाक आहे नबी हथो खणी जो त नबी पाक आहे न पर हुज़ूर खे गुस्ल ईंदो भला अबू बकर सिद्दीक़ केरु गुस्ल ने सुने सिद्दीक़ अकबर फरमायो तो मुझे रसूलुल्लाह जो फरमान याद आ ओ अबू बकर अवामा को अज़ीज़ करीब जान छड़े वने तो कोशिश करे उनके पंजो वेझो रिश्तेदार गुस्ल दे अज़ीज़ करीब वेझो गुस्ल दे हर मां भी रसूलुल्लाह जो सोरवा उमर भी रसूलुल्लाह जो सोरवा पर मुझी दिल थी जे त हुजूर के गुस्ल दे हज़रत अब्बास ऐं अली जे हज़रत अब्बास चाचो अली सौटा अली न्याणुआ पर अब्बास जे बचड़न हज़रत अली शेर खुदा जे बचड़न मुझे साईं के गुस्ल न हो ॾाढो जो सुभान अल्लाह भला अबू बकर गुस्ल जो मसलो हल थियो भला मुझे साईं जी नमाज़ जनाज़ा केरु पढ़ाए अबू बकर सिद्दीक़ फैसलो कयो सुने सिद्दीक़ अकबर फरमाए जिते रसूल पाना उते इमाम रसूल आहे इहो उम्मत खे हक़ न आहे जॾहिं नमाज़ जनाज़ा पढ़बी आहे चार तकबीरूं लॻंदियूं आहिनि पहिरीं तकबीर में सना ॿिए में दुरूद टी तकबीर में मैयत जे लाइ दुआ इहो उम्मत खे हक़ न आहे जो नबी लाइ दुआ घुरे इहो नबी खे हक़ आहे उम्मत लाइ जंहिं दुआ घुरी आहे इन करे हुजूर जी नमाज़ जनाज़ा आम नमाज़ जीअं न थींदी ॾाढा साहबी ॾाढा औरतूं नंढड़ा नंढड़ा ॿार हुजूर जे चेहरे जो दीदार कंदा वञो दुरूद सलाम पढ़ंदा वञो मोहम्मद नबी जी नमाज़ जनाज़ा थी वई हुजूर जी नमाज़ जनाज़ा ईअं थींदी भला टियों मसलो भला मुंहिंजे साईं जी क़ब्र मुबारक किथे ठहे सिद्दीक़ अकबर फैसलो कयो त मूंखे रसूलुल्लाह जो फरमान याद आहे ए अबू बकर जेको नबी रसूल पैगंबर जिते वफ़ात कंदो आहे उनखे उते दफ़न कयो वेंदो आहे हर मुंहिंजे साईं जे जनाज़े मुबारक खे चोड़नो कोन्हे हुजूर खे गुस्ल ईंदो त बि हिते ईंदो मुंहिंजे न्याणीअ जे घर में हुजूर जी नमाज़ जनाज़ा थींदी त बि हिते थींदी ऐं मुंहिंजे साईं जी क़ब्र मुबारक ठहंदी त बि मुंहिंजे न्याणी हुमैरा जे घर में ठहंदी ॾाढो सुभान अल्लाह हुजूर जहिड़ी हस्ती हुई पर नमाज़ जनाज़ा ईअं थी जो फतवाई शरीअत जे अंदर मुफ्ती अब्दुल वहाब चाचन लिखियो त 72 दफ़ा ईअं नमाज़ थी तवजो आहे भाई मर्द औरतूं सभु हुजूर जो दीदार चेहरे जो कंदा विया दुरूद सलाम पढ़ंदा पिया विया अॼु बि गुंबद खज़रा इहो अम्मा आशा जो घर हो जिते जो महबूब खुदा आरामिया ये महबूब जे रोज़े जे मथां अॼु बि रहमत ऐं बरकत जा बादल छांव कए बीठा अवांखे ऐं असांखे बि अल्लाह से उहे बरकत नसीब फरमाए आमीन जो बुलंद आवाज़
हुजूर जी हस्ती जहान छो हे निहार मुझे नबी सही उठड़ी कसवा ये 3 ॾींहं खाइण पीअण रसूलुल्लाह जे गम में छॾे ॾिनो एॾो रोंदी ही रसूलुल्लाह जे फिराक में जो पछाड़ी सहाबा उन कसवा उठड़ी जूं अखियूं ॿधी छॾियूं 3 ॾींहं खां पोइ उहा कसवा उठड़ी भी मरी वई हे निहार मुझे अली शेर खुदा के रसूलुल्लाह जे जहान छॾण जो छा सदमो हो छा ॾुखो हुयो रसूलुल्लाह जे मथां भी अली सी रोए पियो सॼे ॾींहुं फरमायो ए नबी या नबी अल्लाह जो नबी अगर कुरान सब्र जी हर में तलकीन न करे हा मौजा साईं तव्हां सब्र जो सबक न ॾियो हा खुदा जो कसम अली शेर खुदा अवां जे विछोड़े में अवां जे फराक में अवां जे दुख में माली एडो रोहा जो माली अखियुनि जो पानी सुकाए छॾिया पर माली सब्र तो पे अदा मां तो का तो पुछा हुजूर जेड़ी हस्ती ते भी मौत आयो अवई असां ते नहीं दो कलाए मुसमदी आवाज सा या हुजूर जेड़ी हस्ती हुई जे मौत हुजूर जे दरवाजे थी आयो इजाजत वठी पो आयो अवई असां का इजाजत वठंदो न वठंदो कचहरन में हुंदा तो भी मौत इंदो जहाजन में हुंदो तो भी मौत इंदो फी बुरूज मुशय्यद लोही कोट अडायो जबरदस्त तभी मौत वहां के न बख्शी इन करे हर नंढो वडो मौत अचण खां में मौत जी तैयारी करे नमाज में मशगूल होजो कुरान जी तिलावत में होजो चप चुरंदा रहन अल्लाह जे जिक्र में दरूशी वही तस्बीह तवां होजे रात दी दरूद पढ़ो तौबा इस्तगफार जा कलमात होजन ते तौबा इस्तगफार जा कलमा पढ़ने तां जो मौत थी आगाही अपनी मौत से कोई बशर नहीं सामान 100 बरस का पल की खबर नहीं एक पल की खबर करो अल्लाह सी कुरान मजीद में आवाज़ के हिय भी समझायो कुरान जिनके वणे डाडे जो सुभान अल्लाह अन्य न बुलंद आवाज बड़े आवाज जो सुभान अल्लाह कुरान में फरमा तो अल्लाह को मुत्तकासुर हत्ता जुरतुमुल मकाबिर हत कणी जो कुरान सच्चो बड़े आवाज कुरान में फरमाई पंगुल पागल महिला तुंदे नाज करने वाला इल्म ते नाज करने वाला पजे बुजुर्गी ते नाज करने वाला पजे उहदे ते नाज करने वाला सरदार दी कुर्सी ते नाज करने वाला वजारत उस्मा जी कुर्सी ते नाज करने वाला पजे मिनिस्टर वाले कुर्सी ते नाज करने वाला दुनिया दौलत फख्र करने वाला अल्लाह को मुत्तकासुर हत्ता जुरतुमुल मकाबिर कादे या दुनिया जा मिनिस्टर कादे या सदर कादे या गवर्नर कादे या जज कादे या वकील कादे या बुजुर्ग कादे या इल्म वाला कुरान में फरमाया तो कादे या सीन कादे या जवान दे नाज करने वाला बंगलन जा मालिक बागन जा मालिक लखनी करोड़न जा वारस अल्लाह को मुत्तकासुर हत्ता जुरतुमुल मकाबिर असा बुजुर्ग किया कब्रन में आंदा असा दुनिया दौलत नाज करने वाला कई इल्म वाला किया कब्रन में आंदा पजे हुस्न ए जवानी ते नाज करने वाला असा किया कब्रन में कीड़न जो खाज बनाए छड़िया जेके रईस आई सरदार नवाब आई सदर सदायबा जो मरहुम जी कतार में पिया दुनिया में इंसान टिन शैन जे ला मरंदो आ रात दी लिबास भलो होजे केटी पाए घुमाओ बोस्की पाए घुमाओ मखमल पाए घुमाओ मलमल लिबास होने जेरे मौत आयो यो लिबास तख्ते दे केंचन सा चीला तो विंदी अनसमला कपड़ा कफना जा पाराया विंदी लिबास दे मरण जाए पियो नालो ऊंचो होजे रईस सर जाओ सरदार सर जाओ नवाब सर जाओ अज मरहुम जे कतार में रईस प्यान फलानु मरहुम फलानु रईस फलानु मरहुम ही वडेरो फलानु वडेरो फलानु मरहुम यो इंसान मरंदो वा ऊंची इमारतुन जेला घर भलो होजे हेदरो बंगलो होजे गाड दरवाजे ते होजन अजु काडे वा गाडन जे सारे हलन वारा अजु काडे वा बंगलन बांगन जे मालिक हत्ता जुरतुमुल
मकाबिर अॼु कबरनि ते कहिड़ा गाॾ बीठा अथनि अॼु बंगला ऐं बाग छॾे कीअं कबरनि में आया आहिनि कबर जे कारे कलर ऐं कोठड़ीअ कीअं उन्हनि जे हुस्न ऐं जवानी खे खाई छॾियो अॼु उन्हनि जो हुस्न काॾे वियो जवानी काॾे वई अल्लाह अकबर कीअं मिटीअ जा महिमान बणिजी विया अल्लाह हिन माण्हूअ जी वॾाई कॾहिं मरंदी अल्लाह हिन जो तकबर कॾहिं मरंदो तुंहिंजे तकबर खे कबर मारींदी तुंहिंजे वॾाईअ खे कबर मारींदी अॼु काॾे या वॾाई खोर अॼु काॾे या तकबर करण वारा अॼु काॾे या रुश्वत खोर अॼु काॾे या व्याजी खुदा जो कसम खणी थो चवां असां उन्हनि इलाइक़नि में विया आहियूं कि असां व्याजनि खे दफ़नाए तकबर वारनि खे दफ़नाए पोइ मुटायूं त कबरनि मां कीड़ा निकिता अथनि तवजो आहे जेको न कबरनि मां कीड़ा हलिया अथनि मुंहिंजा दोस्तो छा तव्हांजी दिलि घुरे थी त असांजी कबरनि में नांग अचनि असांखे कबरनि जी भीड़ मिले असांखे कबर में बाह जा बल मिलनि चाहियो था त मोमिनो कबर में जन्नत जा बाग लॻी वञनि जन्नत जो हवा हुजनि त पोइ हिन क़ुर खे चंबड़ी वञो क़ुर जेको शयुनि जो हुकुम करे थो इनखे चंबड़ी वञो चंबड़ंदा जो न चंबड़ंदा हिन में सब्र जो हुकुम आहे साबरीन बणिजो हिन में ज़िक्र जो हुकुम आहे ज़ाकिरीन बणिजो हिन में शुक्र जो हुकुम आहे शाकिरीन बणिजी वञो हिन में निमाज़ जो हुकुम आहे निमाज़ी बणिजी वञो हिन में रोज़ो जो हुकुम आहे रोज़ेदार बणिजी वञो हिन में अब्दुल ऐं इंसाफ़ जो हुकुम आहे आदिल बणिजी वञो हिन में पंहिंजे घर सां पंहिंजे वालिदैन सां सुहिणे सलूक रखण जो हुकुम आहे पंहिंजे वालिदैन सां सुहिणे में सुहिणो सलूक इख्तियार कयो कंदव या न कंदव वॾे आवाज़ हेॾे हर मुड़े अर्ध कयुमि नंढा वॾा सभु ॾोहनि खां सची दिलि सां तौबा थियो थींदा या न थींदा कहिड़ा कहिड़ा सची दिलि सां तौबा थियो न कंदा कयो ज़ुल्म भाऊ ज़मीर वीचारे ॿुधायो चइजी कंहिं वक़्त में त हिकिड़ो वाक़ियो बयान कयो उहो वाक़ियो बि मुंहिंजे ॻोठ वारनि खे सम्झाए उहो वाक़ियो बि बयान कयो असांजे इलाइक़े जो वाक़ियो आहे कचे जे इलाइक़े ॾे वियासीं ट्रेन थियो आहे कचे में वाइजो गाॾी असां लाइ किथे बीहारी ॿेड़ियुनि ते मूंखे खणी विया ॿेड़ियुनि ते हेॾी हारे मुड़े पोइ दरिया उकरी पार थियासीं कचे में मस्जिद वॾी कची मस्जिद हुई पोइ मां वाइज़ कयां पियो हिकिड़ो आयो अलाह जो बानू पोइ शाल हुयसि अलाह रली हुयसि भेड़ियल सर्दी जी मौसम हुई जिते जमात जुतियूं लाथियूं उते वेही रहियो उते अची वेही कन जा इशारो कयोमांसि मुंहिंजो अदा अंदरि अची वे अञा काफ़ी जाइ पई आहे परे खां इशारो कई त अंदरि न ईंदुसि मां परेशान थियुसि अलाह पाण में को हिननि जो जहिड़ो थियल आहे अलाह पाण में ठहनि कोन था जो मस्जिद में अलाह कंहिंजे करे नथो अचे जीअं भाऊ राजा वेठो आहे मुंहिंजे भरिसां पोइ दोस्त वेठो उन चयोसीं हिनखे अंदरि न घुराइजो अंदरि ईंदो त माण्हू उथी वेंदा मां हिकु वारी परेशान थी वियुसि बहरहाल मुंहिंजो वाइज थियो 1.5 कलाक खनि तकीड़ कयमि पछाड़ी ते वेठो जंहिं महिल ॿाहिरि निकितासीं दुआ घुरी ज़िक्र करे वीचारे वॾी तां कई मौलाना मुंहिंजे मथां क़ुर पढ़ो मौलाना अल्लाह खां दुआ करो त अल्लाह मूं ते राज़ी थिए मुंहिंजो साईं तोखे तकलीफ़ कहिड़ी आहे चाचा हीअं जो साईं चादर हटाई त सॼी जान में फ्रूसणा उन्हनि मां अच्छा जीत पिया करींदसि वीचारे में ॾाढी बदबू हुई पोइ मूंखे ॻाल्हि सम्झ में आई त बदबू हुई हिन में हिन जे करे बाक़ी माण्हू उथी वञनि मस्जिद में केरु न वेहे मूं ॼाण तूं हिते वेह साईं जी उमिरि जो उहो वीचारो कमरे में वठी आयो उनजे सी पाणी जो त हिनखे वञी पढ़ी जो त हिनखे वञी ॾियूं पर तव्हांखे वाक़ियो ॿुधायां थो जिते वाइज़ कयो इन जो वाक़ियो ज़रूरु बयानु कजो हाणे हिकिड़े दोस्त टियों चोथो ॾींहुं मैसेज कयो चइसी चन्ना साहब असांजे इलाइक़े में तई वाइज़ करे विया आहियो असांजे इलाइक़े में हाणे वाक़ियो थियो आहे ट्रैक्टर जो ड्राइवर हुयो आज़ान ईंदी हुई त बि ट्रैक्टर में नाच जो आवाज़ गाने जो आवाज़ हलंदो आवाज़ बंदि न कंदो चइसी काफ़ी दफ़ा हुनखे असां चयो त बाबा तूं ट्रैक्टर ॻोठ जे तरफ़ कायो थो अची त हुन टाइम ते आवाज़ बंदि कर पोइ निमाज़ जो टाइम आहे तुंहिंजे ट्रैक्टर जो आवाज़ नाच गाने जो आवाज़ निमाज़ में पियो अचे या आज़ान जो हया कर चई बसि मुंहिंजी मर्ज़ी तव्हां मुलनि में मुंहिंजो चओ चई अल्लाह अंधो करे छॾियो चइसी अंधो थी वियो अथव हाणे काॾे वियो ट्रैक्टर काॾे विया नाच गाना कॾहिं बि अचो त तव्हांखे हिन सां मिलाईंदासीं अरब अंधो करे छॾियोसीं अखियुनि मां नूर ई हलियो वियुसि ये अल्लाह जे सॾ जो हया न कयो व उमली लहुम इन क़ैदी मती क़ुर में फरमाईंदा आहियूं अल्लाह पहिरीं धर ॾींदो आहियां पोइ सख़्ती कंदो आहियां माण्हू अल्लाह जे धर जो नाजाइज़ फ़ाइदो न वठे
कैसा जुल्म कजे, कंहिं ते इल्ज़ाम तराशी कजे, कंहिंजा रस्ता बंद कजन, कंहिंजे रस्ता रोक कजे, तरह तरह जा जुल्म कजन, ज़ियादतूं कजन, ऐं मूंखे दादागिरियूं ऐं गुंडागर्दियूं ए मां कंदो रहंदुसि। व उमली लहुम इंद कैदी मतीन, पहिरीं ख़ुदा जी धर आहे, पोइ ख़ुदा जी सख़्ती आहे, पोइ क़ुर फरमाए इन बतिश रब्बिक लशदीद, पोइ सख़्ती अहिड़ी कंदो आहे पकड़, ख़ुदा जो कसम खणी थो चवां, असां उहे माण्हू अखियुनि साम्हूं ॾिठा जिन ते ख़ुदा ई कहर करिया, असां अखियुनि सां माण्हू ॾिठा तवजो आहे बा, असां उहे माण्हू ॾिठा घरनि में जे मौलाना गूंगा थी विया, चरिया थी विया, पागल थी विया, ही गारियूं ॾींदा हुआ क़ुर वारनि खे, ही आलमनि खे गारियूं ॾींदा, असां उहे माण्हू ॾिठा। अल्लाह अकबर, अर्ज़ु कयुमि, पोइ पाणी पढ़ी ॾिनमि, ॾियोसि वञी पाणी पीए, छंडा हणे, पोइ अची ॾाढ़ी वारो जेको उन ॿुधाए जे मौलाना सॼे ॻोठ जो ज़मीनदार अथई, ॻोठ जो ज़मीनदार अथई, मौलाना हिकु त शराब जो आदी हो, ॿिए नंबर में बेनमाज़ी, टे नंबर में व्याजी, चौथे नंबर में मौलाना गरीब हारनि जे हक़नि ते धारा हणंदो हो, साल में फसल लहे वरी बि कर्ज़ी हारनि खे कंदो हो, पैसा खाई वेंदो हे ज़ालिम। जे मौलाना असांजे ॻोठ में अली मोहम्मद अल्लाह वली मोहम्मद नालो ॿुधाई हारी हो, जे वीचारो ईमानदार हुयो, कॾहिं हिन सां रुपयो हिन ज़मीनदार जो न खाधई। हिकिड़ी वीचारे खे न्याणी हुई, ज़ाल मुड़ुस ॿई हारी हिन जे ज़मीन ते लोड़ींदा, पर ॿई ज़ाल मुड़ुस निमाज़ जा पाबंद, शरीफ़ हा, इंतहाई भला माण्हू हुया, सॼे ॻोठ खे ख़बर हो, जेके गॾो ते वेठा उन टाइम ते उन्हनि बि शायदि इन जी वाक़ई ॿई ज़ाल मुड़ुस भला हा, नेक हुया। जॾहिं हारीअ जे न्याणीअ खे तकलीफ़ वधी वई, रात जो वॻणो हो, मौलाना उनजी घरवारी पंहिंजे घरवारे खे चयो जल्दी कर, अञा ज़मीनदार जागंदो हूंदो, अल्लाह जो नालो खणी वञी, अॻियूं फसल बि खाई वियो, पैसा न ॾिनई, हर न्याणीअ खे तकलीफ़ आहे, ओ ज़ालिम खे चयो अल्लाह जे रस्ते में असांजी मदद करे, जा असांखे हक़ ॾे त न्याणी खणी अस्पताल पहुचायूं। कि उन्हीं रात हिन ज़मीनदार जो महिमान शहर मां आयल हा, शराब पीतऊं पे, पत्ते रांद भी कयूं पे, चयूं हारीअ दरवाज़े मां ॾिठो त जागे पियो, पत्ते रांद पियो करे, शराब भी पीअनि पिया, हिक ॿिए ते ताड़ी बि हणनि पिया, शराब भी हले पियो, पत्तो भी हले पियो। जे ज़मीन हारी वीचारे दरवाज़ो वॼाए वॼाए थकिजी पियो, हिन ज़ालिम दर ई न खोलियो। हारी वीचारो वापस आयो, घरवारी खे चई त ज़ालिम जागे पियो, नशे में यार दोस्त आयल अथसि, पर ज़ालिम दर नथो खोले, हेॾे न्याणी खे सूर तकलीफ़ वीचारी रड़ियूं करे, पोइ घर उन हारी जे घर में यासीन सूरत पई, जेके ई रोज़ पढ़ंदा, शेरुमाल में यासीन सूरत खणी आयो सो, ज़मींदार खे ज़मींदार अल्लाह जो नालो थई, ओ ज़ालिम क़ुरान खणी आयो हा, अल्लाह जी क़ुरान खे त मान ॾे, क़ुरान थई रब अल्लाह जो वास्तो थई, दरवाज़ो खोल, चीकमदार दरवाज़ो खोलियो, हारी आयो, यासीन सूरत जे ज़मींदार अॻियूं फसल भी तूं खाई वे, या त मूंखे पंहिंजो हक़ ॾे, या मुंहिंजी मदद कर, उधारा पैसा भी ॾे, मुंहिंजे न्याणीअ खे तकलीफ़ आहे, मां न्याणी खणी अस्पताल पहुचां। जे मौलाना शराब में हो, इंसानियत ई विञाए वेठो हो, उन टाइम ते पाणो थियो, हारीअ खे धक हई, कमदार खे चई त हिन खे मार ॾे, पाण भी मारी, कमदार भी मारियो, यारनि दोस्तनि भी मारियो, एॾो हारीअ खे धक मारियूं, हुन जे मथे में खून निकितो, जी यासीन सूरत ते किरियो, हारीअ रोई ता कई, ओ ज़मींदार अल्लाह ॾाढो थई, अल्लाह ॾाढो थई, अल्लाह ॾाढो थई, अल्लाह ॾाढो थई, क़यामत जो ॾींहुं हूंदो, वाहिदुल क़हार जी कोर्ट हूंदी, ओ ज़ालिम मुंहिंजो हथ हूंदो, तुंहिंजी करे पान हूंदी। हारी वीचारो रोंदो घर पहुतो,
हारी के खून पियो वहे यासीन सूरत रत में रंगीन ज़ाल जो ॾिठो मुड़स खे इन हाल में वेचारी माई त चरी थी हाणे न्याणीअ खे संभाले या मुड़स खे संभाले चेन के खून वहंदो रहियो ॿई ज़ाल मुड़स रात जो रड़ियूं कंदा रहिया फजर जी आज़ान आई माउ जे हथ ते न्याणी जो दम परवास थी सजी रात न्याणी वेचारी तकलीफ़ ॾिठी पोइ त ॿई ज़ाल मुड़स चरिया थी विया जे उन ट्रेम ते न्याणी जो लाश खणी मस्जिद भी ॾेखारियो चए हिन मस्जिद में आया अची अंदर महराब में लाश रखियो माई अची मस्जिद जे दरवाज़न सां पंहिंजो मथो टकरायो हारी अची मंबर ऐं महराब सां पंहिंजो मथो टकरायो रड़ियूं पिया कनि मुंहिंजा रब जेसीं इंसाफ़ न कंदे पाण तुंहिंजे घर सां टकराए टकराए मरी वेंदासीं न्याणी न रही त असां के रहूं लाश न्याणीअ जो पियो हो होड़ा जमींदार सुतल हो मौलाना उन्हीं टाइम ते दिल का सूर बनो दाह निकरी वई जमींदार का पुटन खयो यार दोस्त भी हलिया जे जेस ताईं शहर में पहुता सजी जान जो कलर फिटंदो वियो सजी सूरत कारी थींदी वियसि चे मौलाना फलूसना पैदा थिया डॉक्टर के भी मर्ज समझ में न आयो हकीमन के भी न आयो डॉक्टर फुरे फुरे हिन के तबाह करे छॾियो मौलाना ज़ाल भी तलाक वरती पुट भी मिलके तमाए सो वठी विया पुट भी हथो कढी विया ज़ाल भी तलाक वठी वई बाग खत्म थी विया अज उन्हीं हाल में थई जो सजे गोठ में पिनंदो थई हिन ज़ालिम खे कर मानी जो भोरो भी अल्लाह जे रस्ते में न ॾींदो थई यो ज़ालिम बुद्धि छॾियो बाबा ज़ुल्म करण भलो कम ना है कुरान फरमातो वमा लिज़ालिमीन मिन अंसार क़यामत जे ॾियारे ज़ालिमन जा सदके ॿुधण वारो ई न हो तवजो आहे अल्लाह अकबर एड़ा बिन धरती ते कहर थिया आहिनि ज़ुल्म थिया इन करे अवां खे पैगाम ॾियणो आहे त बाबा मौत जो फिक्र कयो आखिरत जी तैयारी कयो ईमान अमलन साजन सां पाण सिंह अगर कहें गिला खोर सां तव्हांजो वास्तो आहे कंहिंजी गिला करे त यकदम मात ते थॾियो बस मुंहिंजे आॾो गिला न कर मात ते थॾियो ॿुधो न शरीक न थियो हथ ॾियोसि मात अदा बस न त तोसां मां बि शामिल थी वेंदुसि तवजो आहे हिन त गिला के गिला खोर गिला कंदो ही वरी हथ सां टेका वठाईंदसि हा अञा बि ॿुधा हे जलाल आहे जो तव्हांखे कलाम थो ॿुधाए हर मुझे गिला में न को गिला खोर के गिला करण जो न को ता गिला खोर जे वात वरी गिला बुधो केर ॾोहन जा कम करे तो तव्हांजी उन सां यारी या दोस्ती या तवी दोस्ती यारी हुजण जे नाते उन्हनि खे समझायो तई कुदो कम तो करे हिन कम खां पास आहे तवजो आहे जो इंशाअल्लाह असां अमल करे ॾेखारींदासीं अमल कंदा या न कंदा वजह सही फरमाता पुट साहबा के चयो तहांजे आडो सगो भाव हुजे मोल ऐं उन हर मुरे नंगो लाश तहांजे आडो भाव जो पियो हुजे तव्हां पंहिंजे भाव जो मोल हो गोश्त पटे हथन सां खाईंदो साहबा का दाहन थी या रसूलुल्लाह सगो भाव वरी मोल जो गोश्त पटे खाओ रसूल फते गिला खोर जो हाल तो देखो गिला तो करे इहो इए समझे त मां पंहिंजे सगे मोल भाव जे जिस्म मां गोश्त पटियो पियो खावां तो जाए अॼु गिला खोर वधी आहे अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह हर नंढे वॾे ॾोह खां सची दिलि सां तौबा ताईब थींदासीं ऐं आख़िरी ॿियो बि अर्ज़ु रखां थो पंहिंजे माउ पीउ जो क़दुरु कयो पंहिंजे माउ पीउ सां भलायूं कयो पंहिंजे माउ पीउ जे थोरनि ऐं एहसाननि खे न विसारियो पंहिंजे माउ पीउ जी दुआयूं वठो कराची शादी हाल में शादी थी अमीर माण्हू हुयो जे हिकिड़े नौजवान खे पंहिंजे धीउ जो संग ॾिनो पोइ कराची शादी हालो ॿ कुर्सियूं रखायूं त हिन ते कुंवार ऐं घोट जी वेहनि जॾहिं घोट आयो कुंवार अॻई वेठी तॾहिं घोट चयो असांजे विच में हिकिड़ी टी बि कुर्सी रखो जी कुर्सी ते मुंहिंजी जीजल मां वेहे जंहिंजूं मूंखे दुआयूं आहिनि जॾहिं माउ कुराड़ीअ जी वेठी त ठूठ ई कुंवार हिन ठूठनि बि घणनि जा कम लाहे छॾिया चवां न चवां अकबर इजाज़त तोखां थो वठां इजाज़त तोखां वठनि जे मूंखे इजाज़त ॾी थो त पोइ घर ठूठनि ते ॻाल्हायां
ज़िम्मेदारी तो जी तो जाए ना पहिरियों आए तो पियो आखिरी पियो हे निहारे मोदी इन ठूठन घणन जा कम लाए छया बचो इन ठूठन का माई जी ठूठियूं आयूं घोट के घोट जी तो छा है भूख कढी छड़ी थी खैर तो आहे तो कुराड़ी के लाए इन मड़ीअ के हेठ लाए तो आम माण्हू सां चे मुंहिंजी मां वा मुंहिंजी जीजला मुंहिंजी सूह ऐं सिंगार माई जी जल्दी करे बजे मां के जद हेठ वे घोट होनी टाइम में उठियो मैं के खणी के सब तमी शायद आयो टे दफा जी माई के तलाक दी ओ माई वठी हलिया गया ओदे हिकिड़ो अमीर माण्हू नेक निमाज़ी वेठो उन जदाई छो कई जे घोट जो जे अचण सां पहिरीं मुंहिंजे माउ ते हमलो कयो इहा औरत मुंहिंजे माउ खे कहिड़ा सुख ॾिनी ज़ाल हिकिड़ी हुई त मूंखे ॿी मिलंदी पर मूंखे जीजल माउ न मिलंदी उन टेम ते अमीर माण्हू ऐलान कयो जेको नेक हो चदा शादी बरकरार रहंदी मोड जान थी वेठी आहे क़ुरान जी हाफ़िज़ा मां हाणे जो हाणे इन कुर्सी ते पंहिंजी न्याणी खे विहारे तोखे निकाह में थो ॾियां जे पंहिंजे माउ जी लज रखी माउ खां दुआऊं वठो इंशाअल्लाह पोइ दुनिया में सोनी क़बर बि असां वटि ईंदा आहिनि चन्ना साहब हथ खण जोगी साहब हथ खण मेखा साहब हथ खण शर साहब हथ खण असां लाइ दुआऊं घुरो ऐं वाइज़ में चवंदो आहियां त वॾे में वॾा पीर बाबा पंहिंजा माउ पीउ अथव वॾे में वॾा मुर्शिद वॾे में वॾा बुज़ुर्ग पंहिंजा माउ पीउ अथव रुगो पंहिंजे माउ ऐं पीउ ॾे मुर्की निहारियो रब फरमायो मलाइको लिखो त बाने हज कयो मां रब क़बूल कयो कबूल पियल हज जो सवाब अज अज़म कयो त इंशाअल्लाह माउ पीउ जी ख़ूब ख़िदमत कंदासीं कंदो पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत कहिड़ा कहिड़ा ख़िदमत कंदा शाबाश आहे वीचारे ज़मीर खे वरी बि ही मुजाहिद मूंखे यादि कंदो आहे हा न वीचारे खे शाबाश आहे वीचारो यादि कंदो आहे पोइ वीचारो प्रोग्राम कराईंदो आहे अञा तव्हांखे पंहिंजो ख़ौफ़ आहे जेतिरो न माण्हुनि खां त डिॼो एतिरो अलाह खां डिॼो न त वक़्त जा वली थी वञे हा न फलाणू न नाराज़ थिए फलाणू न नाराज़ थिए फलाणू न नाराज़ थिए बाबा केरु रंज रहे ख़ुशि रहे जलसा दीन जा थींदा रहंदा चओ वॾे आवाज़ सां वॾी ॻाल्हि आहे हीअ बाबा सभु आलम असांजे अखियुनि जो ठार आहिनि सभु आलम नूर मुंहिंजे दिलि में अॼु बि कंहिं लाइ बुग़्ज़ न आहे हीअ अलाह जो क़ुर आॾो पिया मां सभु उन्हनि खे दुआ ॾींदो आहे तवजो आहे बा ऐं ईअं बि चवां थो भाउ मूंखां सभु भला मुंहिंजी अॼु बि सभु उन्हनि खे दुआ थियल आहे असांजो रंज साम्हूं कंहिंसां न आहे पर हाणे ख़ुदा जो ख़ौफ़ कयो हिन उमिरि में हाणे हे निहारे मुंहिंजी क़बर जी तयारी कयो हशर जी तयारी कयो रंज रुसामा छॾियो ख़ुदा जो ख़ौफ़ रखो अल्लाह सॼा नेकोकार सालिय बाना बणिजी वञो तव्हां ईअं असांजी अॻियां क़बर सुरही थिए इहा ॻाल्हि ग़लति थो कयो ॻाल्हाए मूंसां हसद बि न कंदा करियो हसद साड़ खां बचियो नबी फरमाईंदा हसद साड़ नेकिन खे ईअं ख़तमु कंदो अॼु बाहि काठियुनि खे ख़तमु कंदी मैदान मशर में माण्हुनि खे त उमेद हूंदी त मुंहिंजो दुनिया में वाइज़ कया मुंहिंजो तबलीगूं कयूं मुंहिंजो दीन जूं ख़िदमतूं कयूं पर उथंदो मैदान मशर में त हिकिड़ी बि नेकी अमल नामे में कान हूंदी रड़ियूं कंदो मुंहिंजूं नेकियूं काॾे वयूं अमल मुंहिंजा काॾे विया रब फरमाए मलाइको ॿुधायो त मुंहिंजे ॿारनि सां कीअं साड़ कंदो हो हसद कंदो हो गिलायूं कंदो हो इन हसद साड़ जे करे मां ख़ुदा सारियूं नेकियूं ख़त्म कराए छॾियूं पोइ तव्हांजी दिलि घुरे थी त क़यामत में असां नेकियूं ख़त्म थी वञनि अब ॻाल्हाए मूंसां दिलि घुरेव थी त नेकियूं ख़त्म थियनि हसद साड़ खां बचियो सभु हिक ॿिए सां प्यार कयो मोहबत वारा बणिजी वञो नफ़रतनि में मज़ो कोन्हे दुश्मननि में मज़ो कोन्हे बाबा मोहबत जो मोहबत में मज़ो या दुश्मननि में मज़ो आहे ॻाल्हाए मूंसां वॾे आवाज़ सां छॾियो अदावतुनि खे छॾियो बुग़्ज़नि खे छॾियो हसद जी साड़नि खे पंहिंजे दिलनि खे साफ़ कयो नियतुनि खे साफ़ कयो पंहिंजे दिलनि खे हाणे साफ़ कयो नियतूं पंहिंजो साफ़ रखो सोच पंहिंजी साफ़ रखो हे निहार मुंहिंजे अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह सभु हिक ॿिए जा भाइर थी रहंदासीं अञा वॾे आवाज़ वरंदव न भाइर थी कहिड़ा कहिड़ा भाइर थी रहंदा सब्र हिक ॿिए जी इज़त कयो वॾनि जो अदब कयो नंढनि ते शफ़क़त जो रखो उलमा जो क़दुरु कयो ऐं अल्लाह जे रस्ते में हिकिड़ो दीन बि सिखो हिन दौर जे अंदरि असां अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि गुसल जे फर्ज़नि जी ख़बर कोन्हे निमाज़ जी शराइतनि जी ख़बर कोन्हे अज़म कदन इंशाअल्लाह उलमा जे सोबत में मोहबत में वेही जो दीन सिखंदासीं न्याणियूं जवान थी वियूं आहिनि सुतल न्याणियुनि जा ॿार लाहियो न्याणियुनि जी शादियूं करायो न्याणियुनि जा निकाह करायो
अज मूं तकीड़ कई जुमे ते अज शादी कौम जा भट्टी उन जुमे जे ॾींहं ते अज प्रोग्राम रखियो तवजा आहे बा शादी जे मौके शादी में जलसो भाई उता हिंजर बियो प्रोग्राम के में नागे शादी नऊ जलसो घर जे अंदर एकड़ो बीमार हो उन जसी मुजी उम्मीद हुई त मां घर में कुरान पढ़ाया सजी जिंदगी में जलसो न थियो पहिरियों जलसो मानन के दीन जी खबर न हुई एक बे सा नफरत हुई अदावत हुई अज रोई जे त मौलाना अज जो कुरान बुधायो थी नबी जो शान इमाम अहल बैतन जो शान इंशाअल्लाह हान हिन अंगण ते दीन जा जलसा थींदा रहंदा अज अज़म को तो इंशाअल्लाह सही मेहनत कंदास ऐं बकाया हयाती जो अल्लाह जे जिक्र में गुजारेंदा जिक्र इज़र भणी पो दुआ घुरा जेके मुसा गड जिक्र कंदा ॾाढी जो सुभान अल्लाह वडे आवाज चल अल्लाह शुक्र मजीद में समझायो कुरान जा दीवाना ॾाढे जो सुभान अल्लाह अञा वडे आवाज कुरान में फरमाया तो या अय्युहल्लज़ीना आमनु ज़िक्रुल्लाह ज़िक्रन कसीरा सुभान जो हाल कोने अञा वडे आवाज ए मोमिनो फरमाई त घणे में घणो अल्लाह जो जिक्र कयो जिक्र कंजो कबो क्यों अल्लाह 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 हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 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 अव्वल आखिर है अल्लाह जाहिर बातिन है अल्लाह अव्वल आखिर है अल्लाह जाहिर बातिन है अल्लाह हामी नासिर है अल्लाह हादिर नादिर है अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 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 कौन मकाम में है अल्लाह दोनों जहां में है अल्लाह कौन मकाम में है अल्लाह दोनों जहां में है अल्लाह जिस्म जान में है अल्लाह जिस्म जान में है अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह चाहे तुम निकल जाए ये बिलाल कहते थे चाहे तुम निकल जाए ये हुसैन कहते थे मेरे मुंह से निकलेगा मेरे मुंह से निकलेगा ला इलाहा इल्लल्लाह 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 इल्लल्लाह
इल्लल्लाह इल्लल्लाह इल्लल्लाह इल्लल्लाह इल्लल्लाह इल्लल्लाह इल्लल्लाह इल्लल्लाह इल्लल्लाह इल्लल्लाह इल्लल्लाह इल्लल्लाह इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।